दोस्तों अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? मां आहियां तव्हांजो पंहिंजो इक़बाल बोज़दार। महिरबानी करे हिन वीडियो खे मुकमिल ॾिसंदा। अॼु असां हैदराबाद लाइ रवाना थिया आहियूं। तव्हांखे हैदराबाद जो सैर कराईंदासीं। हैदराबाद में मुख़्तलिफ़ ज़ियारतूं, मुख़्तलिफ़ शयूं ऐं मुख़्तलिफ़ जायूं तव्हांखे ॾेखारींदासीं। अॼु असां हैदराबाद लाइ रवाना थिया आहियूं। हीअ ॾिसो, सफ़र में आहियूं। हैदराबाद जे लाइ निकिरी चुका आहियूं। या हाणे असां खैरपुर क्रॉस कयूं था पिया। हीअ ॾिसो, खैरपुर जो तमामु बहितरीनु नज़ारो आहे। खजनि जो नज़ारो आहे। खैरपुर खजनि जे हवाले सां हिकु मशहूरु शहरु आहे। हुते तमामु घणियूं खजियूं थियनि थियूं। हीअ ॾिसो, हीअ खजनि जा बाग आहिनि। हीअ असां नेशनल हाईवे तां वञूं था पिया हैदराबाद। हिन वीडियो खे ज़रूरु मुकमिल ॾिसंदा। उन खां पोइ हिन वीडियो खां पोइ तव्हांखे हिकु ॿ वीडियो ॿिया बि ॾिसणा आहिनि। जीअं हज़रत अली जे क़दम मुबारक जी तव्हांखे ज़ियारत कराईंदुमि। उहो वीडियो बि मुंहिंजो ज़रूरु ॾिसंदा। ऐं हाला में ज़रूरु बेरे खणिबो। ऐं हाला जे जेके मशहूरु शयूं आहिनि उहे तव्हांखे ॾेखारिबियूं। हीअ वीडियो थी सघे थो कुझु वॾो थी वञे। उन जे करे हज़रत अली जे क़दम मुबारक ऐं हाला जे हवाले सां मुंहिंजा ॿ अलॻि वीडियो हूंदा। महिरबानी करे उन्हनि खे बि ज़रूरु ॾिसंदा। हीअ असां हाणे खैरपुर क्रॉस कयूं था पिया। हीअ खैरपुर जो नज़ारो आहे। हीअ ॾिसी सघो था, तमामु घणियूं खजियूं आहिनि। बहितरीनु आहे। असांजी सॼी सिंध सूंहं सां भरियलु आहे। सिंध सॼी सुहारी आहे। हीअ ॾिसी सघो था, तमामु बहितरीनु नज़ारो आहे सिंध जो। हीअ असां खैरपुर क्रॉस कयूं था पिया। तमामु मज़ेदार जाइ आहे। हाणे असीं हीअ ॾिसी सघो था, असीं पहुची चुका आहियूं सईदाबाद ऐं सिकरन वटि। इहो उतां जो नज़ारो आहे। हीअ ॾिसो, सरें जो फ़सुलु आहे। तमामु बहितरीनु नज़ारो आहे। हीअ ॾिसी सघो था तव्हां। हाणे हीअ कणक जो फ़सुलु आहे। तमामु बहितरीनु नज़ारो आहे। असां हैदराबाद ॾांहुं रवाना आहियूं। हैदराबाद ॾांहुं सफ़रु जारी आहे। तव्हांखे हज़रत अली जे क़दम मुबारक जी ज़ियारत कराइबी। उहा वीडियो मां अलॻि सां ठाहींदुमि, उनखे ज़रूरु ॾिसंदा। ऐं हाला जे हथ जूं ठहियल शयूं उन हवाले सां हिकिड़ो वीडियो मुंहिंजो हूंदो, उहो बि ज़रूरु ॾिसंदा। हीअ असां हाणे हैदराबाद लाइ रवाना थियूं था। हीअ ॾिसी सघो था, कणक जो फ़सुलु आहे। तमामु बहितरीनु नज़ारो आहे सुहारी सिंध जो। जॾहिं बि हीअ ॾिसी सघो था, तमामु बहितरीनु सरें कणक जो नज़ारो आहे। असांजी प्यारी सिंध सॼी सूंहं सां भरियलु आहे। हीअ ॾिसो, अंब जा वण बि आहिनि। हीअ सब्ज़ी आहे मुख़्तलिफ़। असांजो सफ़रु हैदराबाद ॾांहुं जारी आहे। हाणे असां नवाबशाह सईदाबाद वटि आहियूं। हीअ ॾिसी सघो था, तमामु बहितरीनु नज़ारो आहे असांजी सुहारी सिंध जो। हीअ ॾिसी सघो था, तमामु बहितरीनु नज़ारो आहे। हीअ कुझु शहर वहर जो इलाइक़ो आहे। हीअ सब्ज़ी पोखियल आहे। असां हुते वञूं था पिया। हैदराबाद ॾांहुं सफ़रु जारी आहे। महिरबानी करे हिन वीडियो खे मुकमिल तरह ॾिसंदा। हाणे असां दोस्तो हाला वटि पहुची विया आहियूं। हाला जे हिकिड़े होटल ते स्टॉप आहे। हाणे हाला जे चांहि बि ज़रूरु पीबी। हीअ होटल ते असां मौजूदु आहियूं। हीअ हाला जे होटल ते मां वेठो आहियां। चांहि अची वेंदी, चांहि पीअंदासीं। उन खां पोइ वरी अॻिते सफ़रु जारी रहंदी। महिरबानी करे मुंहिंजे हिन वीडियो खे मुकमिल ॾिसंदा, जीअं तव्हांखे सभु शयूं जो नज़ारो सभिनी शयुनि जो कराए सघां। जी दोस्तों, हाणे मां हैदराबाद पहुची वियो आहियां। हज़रत अली जे क़दम गाह ॾांहुं वेंदासीं।